الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله لا خالق إلا الله لا مالك إلا الله لا رازق إلا الله لا معبود إلا الله لا مقصود إلا الله لا مطلوب إلا الله هو الأول والآخر والظاهر والباطن أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له لا شريك له ولا وزير له ولا مشيع له لا ضد له ولا ند له ولا مثل له ولا مثال له وأشهد أن محمدا عبده ورسوله أفضل البشر محمد أجمل البشر محمد أكمل البشر محمد أطيب البشر محمد سيد الأنبياء محمد خطيب الأنبياء محمد سيد الثقلين محمد إمام القبلتين محمد جد الحسن محمد وجد الحسين محمد رحمة للعالمين محمد وخاتم النبيين محمد سيد الأولين محمد وسيد الآخرين محمد بدر الدجى محمد شمس الضحى محمد خير الورى محمد ونور الهدى محمد صلى الله عليه وعلى آله وأصحابه أجمعين خصوصا على أبي بكر وعمر وعثمان وعلي رضوان الله تعالى عليهم أجمعين فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الدين عند الله الإسلام وقد قال الله تبارك وتعالى ما آتاكم الرسول فخذوه وما نهاكم عنه فانتهوا وقد قال الله تبارك وتعالى قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم وقد قال الله تبارك وتعالى لقد كان لكم في رسول الله أسوة حسنة وقد قال الله تبارك وتعالى وجاهدوا في الله حق جهاده وقد قال النبي صلى الله عليه وسلم لا يؤمن أحدكم حتى أكون أحب إليه من والده وولده والناس أجمعين وقد قال عليه الصلاة والسلام من أحب سنتي فقد أحبني ومن أحبني كان معي في الجنة وقد قال عليه الصلاة والسلام أصحابي كالنجوم
फबिअय्यिहिम इक्तदैतुम इह्तदैतुम वक़द क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाइर राशिदीनल महदिय्यीन व अज़्ज़ू अलैहा बिन्नवाजिज़ वक़द क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम यदुल्लाहि अलल जमाअ वक़द क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम मन फ़ारक़ल जमाअत शिबरन फ़क़द खला रबक़तल इस्लाम अन उनुक़िहि वक़द क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अल जिहाद माज़िन इला यौमिल क़ियामह वक़द क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम मर रआ मिनकुम मुनकरन फलयुग़य्यिरहु बियदिहि फ़इन लम यस्तति' फ़बिलिसानिहि फ़इन लम यस्तति' फ़बिक़ल्बिहि व ज़ालिका अज़अफ़ुल ईमान औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जेके दोस्त मोहब्बत सां वेठा आहिनि उन्हनि सभिनी दोस्तनि खे अर्ज़ कयां थो त दिल जे मोहब्बत सां बआवाज़ बुलंद मदीने जे साईं ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा सल्लि अला बदनि मुहम्मदिन फिल अल्लाहुम्मा सल्लि अला जसद मुहम्मदिन फिल अजसाद अल्लाहुम्मा सल्लि अला रूह मुहम्मदिन फिल अरवाह अल्लाहुम्मा सल्लि अला बलद मुहम्मदिन फिल बिलाद अल्लाहुम्मा सल्लि अला कब्र मुहम्मदिन फिल कुबूर अल्लाहुम्मा सल्लि अला रौज़त मुहम्मदिन फिर रियाद सलातन तकूनु लिन्नजाति वसीलतन वलिउलू बिद्दरजाति कफीला सलातन तुहल्लु बिहल उक़द व तुफर्रजु बिहल कुरब या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अग़वाल मुक़तहिनु नफ्सिल फिदा उल कब्र अंत साकिनुहु फीहिल अफ़ाफ़ु व फीहिल जूदु वल करम। काबिल इज़्ज़त एहतराम उलमाए किराम, ए मोहजा गैरतमंद भाइरो, तहां असां सभई फूलबाग खैरपुर में जमीयत उलमा इस्लाम जे तरफा मुनअक़द थींदड़ इन सालियानी अज़ीमुशान फ़क़ीदुल मिसाल ऐं तारीख़ साज़ अज़मत इस्लाम कॉन्फ्रेंस में अल्लाह पाक के राज़ी करण जी नीयत सां गॾु थिया आहियूं। दुआ है त शल अल्लाह सही तव्हां सां सभिनी जी हीअ हाज़िरी मंज़ूर व मक़बूल फरमाए। इंशाअल्लाह इस्लाम जो झंडो क़यामत जे सुबह ताईं सर बुलंद रहंदो। मुजाहिदन वांगुरु सभई गॾिजी जेके वेठा आहिनि से ॻाल्हाइनि बुलंद आवाज़ सां इंशाअल्लाह। इस्लाम जा दुश्मन कल्ह बि ज़लील थिया हा, अॼु बि ज़लील थींदा। मिट गए मिटते हैं मिट जाएंगे दुश्मन तेरे, मिट गए मिटते हैं मिट जाएंगे दुश्मन तेरे, न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा। सुभान अल्लाह ने सुस्तिया। हम रोक रहे हैं बातिल को, कोई आए हमारे साथ चले। हम रोक रहे हैं बातिल को, कोई आए हमारे साथ चले।
ये रास्ता जन्नत जाता है, कोई आए हमारे साथ चले। जरे असा दीन जी गाल क्यों था, इस्लाम जी गाल क्यों था, शरीयत जी गाल क्यों था? तो इस्लाम जा दुश्मन, इस्लाम जा बागी, यहूदन जे टुकड़न ते पलचण वारा उहे एजेंट असा के चवन था। तहां मुल्ला भला दीन जा ठेकेदार हो छा? असा भी मुसलमान हो, उन्हन के बुधाइण तो चाहिया असा ठेकेदार ना हो, असा दीन जा ठेकेदार ना हो, पर असा चौकीदार। सुभान अल्लाह में सुस्ती छोआ। असा गुलशन मुस्तफी जा चौकीदार हो। चौकीदार होना इनके बंगलन ते के मार्केटन ते के बाजारन ते के पहाड़न में चौकीदार होना है। अगर कोई बंगले जो चौकीदार आ तो बंगले जो मालिक ना है होंदो, बाजार जो चौकीदार आ बाजार जो मालिक ना है होंदो, पाड़े जो चौकीदार आ पाड़े जो मालिक ना है होंदो, पर उनके पैसा मिलंदा है चौकी ॾियण जे लाइ। असां तहां खे टुकुर मिले थो अल्लाह जे नाले ते। सिधी गाल थो क्या त पोइ सिंधी में चइबो आहे जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे। असां मौलविन खे मानी अल्लाह जे नाले ते मिलंदी, जो कूड़ त कोन थो ॻाल्हायां, पोइ असां अल्लाह जी ॻाल्हि छो न कयूं, कंदासीं। चओ न आवाज अचण खपे। इमरान असा का साथी दुश्मनी कान है, हो इस्लामिक कल्चर के तबाह करन को चाहे ए गुंडागर्दी जे बुनियादन ते इते यूरोपियन कल्चर के मुसल्लम करन को चाहे। मां इमरान के बुधाइण को चाहे जैसी ताई जमीयत उलमा इस्लाम जो हिकड़ो कारकुन भी हिन धरती ते जिया रहा है, इंशाअल्लाह तुंजा ख्वाब साथियों नथींदा। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, इमरान कुत्ते ते, इमरान सूअर ते। इमरान वट मानू जेके वजन था, इमरान जे करे नथा वजन, छोरन जे करे दा वजन। ॾींहं जो इमरान जो पिड़ खाली आ, शाम जो जने डिस्को डांस थी शुरू थे, जने सब था नचन, जने छोरियूं थी नचन त पोइ छोरा भी नचंदा। ये वजन था छोरन जी नूस ते। इमरान सां मोहब्बत कान है। सीधी गाल क्या थो, सीडीए वारा चवन था जी हिते म्युनिसिपल कमेटी, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, टाउन कमेटी, पोइ इन्हनि जा इदारा, इन्हनि इदारनि जा भंगी सफ़ाई कंदा आहिनि। सुबुह जो भंगियाणियूं वेंदियूं आहिनि, बुहारी ॾींदियूं आहिनि। इस्लामाबाद के इदारे जो नालो आ कैपिटल डेवलपमेंट अथॉरिटी, माना सीडीए। सीडीए जा भंगी था चवन। असां सुबुह जो रोजानो जो इमरान जे पिड़ ते बुहारी ॾियण था वञूं, हज़ारे शराब जूं खाली बोतलूं ऐं गंद सां भरियल हज़ारे ज़िना जा फूकड़ा रोज़ था वेड़ियो। चओ त अहिड़ी तब्दीली ते लानत। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, इमरान जी तब्दीली ते, इमरान कुत्ते ते। मौलाना के खिलाफ बकवास तो करे। असां बार बार कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान जे खिदमत में गुजारिश किया है त असां खे इजाजत दियो, असां हिन जयालन खे चवंदासीं मुल्क जे कुंज कुड़छमा हे जॾहिं अबाबील निकिरंदा त इंशाअल्लाह इमरान खे ऐं उन जे हामिन खे लिकण जी जाइ भी न मिलंदी। आहे को गैरतमंद जेको जवानन वांगुर इंशाअल्लाह चवे। मां के अफसोस आ, कानून नाफिज करण वारा इदारा काथे हैं। जड़े लाल मस्जिद चू बेगुनाह न्याणियों पर्दे जे मुकम्मल इहतिमाम सा कुरान हथन में खड़ी निकतियो हो त कानून नाफिज करण वारन इदारन चयो हो कंहिंखे कानून हथ में खण न छॾींदासीं ऐं उन्हनि न्याणियुनि जे मथां बम उछलाया विया। उन्हनि जा लाश मालिकनि खे न मिलिया, उन्हनि जे जिस्मनि ते केमिकल सारे उन्हनि जे लाशनि खे गटर में लोढ़ियो वियो। जॾहिं सूफी मोहम्मद सबाब में शरीयत जी ॻाल्हि
कई तो सवात में ऑपरेशन थियो, हजारे मानू शहीद थिया, हजारे मानू मारिया गया, लखे मानू दरबदर थिया। सूफी मोहम्मद गिरफ्तार थियो, अञा ताईं सूफी मोहम्मद जेल में आ। चयो वो कानून हथ में खण न छॾींदासीं। ऐं जॾहिं तालिबान जी ॻाल्हि निकिती कबाइली इलाक़त में, अवां ॾिठो त ऑपरेशन हले पियो, अलाए केतिरा माण्हू मुआहिन, अलाए केतिरा मरंदा, लखे माण्हू दरबदर आहिनि। चयो वियो कानून हथ में खण न छॾींदासीं। मां तव्हां खां पुछां थो, इमरान ऐं कादरी कानून हथ में न आहे क्यों? जवाब ॿुधण थो चाहियां। तव्हांजे विच में कुझु एजेंसियुनि जा माण्हू बि हूंदा, तव्हां जूं रड़ियूं बि ॿुधाईंदा त जोश केतिरो हुन। तव्हांजे विच में कुछ उन्हनि जा चमचा भी हूंदा जेके उन्हनि ताईं रिपोर्ट पहुचाईंदा। खैरपुर जा गैरतमंद मुसलमानो, तव्हां खां पुछण थो चाहियां त इमरान ऐं कादरी कानून हथ में न आहे क्यों? ॻाल्हायो छा? जेकॾहिं असांजे सिंध जे जाइज़ हक़नि जे हासिलात जे लाइ असां अपील कयूं, छो त पाकिस्तान के 70 सैकड़ो रेवेन्यू सिंध दे थी। 70 सैकड़ो रेवेन्यू पाकिस्तान के सिंध दे थी। ऑयल प्रोडक्शन जेका भी आ सॼे मुल्क में, माना तेल जी पैदावार 70 सैकड़ो तेल सिंध मां थो निकिरे। गैस प्रोडक्शन जेका है सॼे पाकिस्तान जी 70 सैकड़ो खां वधीक गैस सिंध मां थी निकिरे। उन जे बावजूद सिंध में बुख ऐं बेरोज़गारी आ। खुदा जो कसम खणी करे चवां थो, जेकॾहिं सिंध मां निकिरंदड़ तेल ऐं सिंध मां निकिरंदड़ गैस रुगो इन्हनि ॿिनि शयुनि जी कमाई सिंध ते ख़र्च कई वञे, हिकु बि नौजवान असांजो बेरोज़गार न रहंदो। ऐं असांजा रस्ता रोड अहिड़ा जबरदस्त थी वेंदा जो मग़रिब जा रस्ता ऐं रोड बि असांजे रोडनि जो मुक़ाबिलो न करे सघंदा। पर ॾाढ मुर्सी जे बुनियादनि ते असांजे वसीलनि ते कब्ज़ो कयो वियो आहे। जेकॾहिं असां पंहिंजे जाइज़ हक़नि जे हासिलात जे लाइ सिंध वारनि खे चऊं, सिंध वारा वञनि, ये कानून नाफ़िज़ करण वारा इदारा हिकिड़े सिंधी खे बि जहिड़ो कोन छॾींदा। ऐं जेकॾहिं बलोचिस्तान जा बेगुनाह माण्हू पंहिंजा जाइज़ हक़नि जे हासिलात जे लाइ बलोचिस्तान छॾे करे डी चौक ते धरणो हणनि, शाहराह दस्तूर ते धरणो हणनि, पार्लियामेंट हाउस जो घेराव कनि, तो उन्हनि जे सीननि खे छिलनी करे छॾींदा ऐं चवंदा कानून हथ में खण न छॾींदासीं। लेकिन जॾहिं इमरान बदमाशी थो करे ऐं कादरी माइन जा फल वठी निकिरे थो, त को कानून नाफ़िज़ करण वारा इदारा चवनि था तशद्दुद जो रस्तो हुकूमत इख्तियार न करे। रबड़ जी गोली भी न हलायो, रबड़ जी गोली भी न हलायो, आंसू गैस जो शेल भी न उछलियो, लाठी चार्ज भी न कयो। छो? माना पोयां के कुवतू है। सीधी गाल है। अमेरिका मुआहिदो क्यों आ इमरान सां, कनाडा मुआहिदो क्यों आ कादरी सां। हाणे त गालियूं सब खुलंदियूं वञनि थियूं। जॾहिं नई नई सियासत शुरू कही इमरान खान त कायदे मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फजलुर रहमान साहब जन शुरू में चयो हो त हे यहूदिन जो एजेंट आहे। उन वक्त चङा भला माण्हू चवनि पिया मौलाना कीअं थो चए, मौलाना वटि कहिड़ो सबूत आहे, पर शायद उन्हनि माण्हुनि खे ख़बर कोन्हे त मदीने जे मीर जो फरमान आहे इत्तक़ि बसीरतल मोमिन फइन्नहु यंज़ुर बिनूरिल्लाह। नबी जन के सरदार नबी, रसूलन के पैदार नबी, कायनात के मरदार नबी, अल्लाह के दिल पर नबी जन के अफसर, शाफिए महशर, साक़िए कौसर, बुलंद बाला कदर, रहमत के समंदर, इमामुल अंबिया, सय्यदुल अंबिया, शाफिए रोज़े जज़ा, जनाब मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लफ्ज़ ॾाढियां त चओ, ॾाढियां त चओ। जिनजी जेतरी मोहब्बत आ मुंहिंजे साईं सां एतरी मोहब्बत। खैरपुर वारो कसम सां चवां थो, कसम सां चवां थो, हे ॿई हथ अल्लाह जे क़ुरान ते रखी चवां थो, जेकॾहिं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिल सां चवंदव न त हाणे लाई बराह रास्त
फरिश्ता तवाजु सदाओ मदीना पाक ने रोज़ा अक़दस तक पहुंचाईंदा। दाड़िया जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुलंद आवाज़ से महफिल में बरकत थी इंशाअल्लाह। शाफिए महशर साकिए कौसर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। शाफिए महशर साकिए कौसर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुआ तय्यब दुआ ताहिर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तुझे आए जग व्यो चरकी नूरे नुबुव्वत सां व्यो बहकी। दुआ आका सब खां बेहतर सल्लल्लाहु। का ज़बान खामोश न रहे, काई ज़बान खामोश न रहे। मक्के का लंबी चौड़ी गाल काट करनी कान है, मुख्तसर बचाल गारी हुआ अर्ज़ कंदुस सब दिल से जाओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जुल्म जा तू सब रास्ता रोक्या, जुल्म जा तू सब रास्ता रोक्या। अल्लाहु अकबर। डाढन जा बहकावा तू रोक्या, जुल्म जा तू सब रास्ता रोक्या। डाढन जा बहकावा तू रोक्या। तुझे आए थी वही ठाकुर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तुझा सहाबी सच्चा सारा हिदायत जाहिन रोशन तारा। तुझा सहाबी सच्चा सारा हिदायत जाहिन रोशन तारा। कोने उन्हन जो हितड़े हमसर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। शाफिए महशर साकिए कौसर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तुझा चारई यार प्यारा। आवाज अचण खपे। असा हुजूर जा त नौकर हूं पर हुजूर जे नौकरन जा भी नौकर हूं। सुभान अल्लाह में सुस्ती आ। बुलंद आवाज़ से असा सोहने अबू बकर जा भी नौकर हूं, सोहने उमर जा भी नौकर हूं, सोहने उस्मान जा भी नौकर हूं, सोहने अली जा भी नौकर हूं। इन जे करे असा पंजे मंशूर दस्तूर में जमीयत उलमा इस्लाम के अखराज और मकासद में तहरीरी तौर पर लिखा हुआ है। अगर जमीयत उलमा इस्लाम के मौका मिलो तो साइन धरती पे हज़रत खुलफाए राशिदीन के तरीके के मुताबिक मदीने के साईं के शरीयत के नाफिज करना। भाई हाथ बुलंद करे जो इंशाअल्लाह। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हज़रत मौलाना फजलुर रहमान कायद तुम कदम बढ़ाओ। तुझा चारई यार प्यारा। सब जो सुभान अल्लाह। दिल जे मोहब्बत से गलायो। जल्दी खत्म तो क्या देर थी अमा पाना भी थकल आ, तबीयत भी ठीक ना है, तहां भी थकी पे हो, लेकिन आखिर में जरा दिल जे मोहब्बत सा थी सके तो तहां यू रड़ियूं अज रुठल रब के परचाए विच केडी थदड़ी ही रथी लगे। थी सके तो ये कबूलियत की घड़ी हो जाए। थी सके तो तहां जे दाऊद जे करे क़यामत जे दिहाड़े तहां के पाक मोहम्मद करीम की शफाअत नसीब थे। सब जो सुभान अल्लाह। तुझा चारई यार प्यारा वाह जा मुर्सा मथे भलारा। अबू बकर उमर ऐ उस्मान हैदर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अजो गूंजे ना फूलबा सल्लल्लाहु बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तुझू बीबियों भागन वारियों, तुझू नियाणियों मानन वारियों, तुझू बीबियों भागन वारियों, तुझू नियाणियों शानन वारियों। तुझो घराणो सोन सरासर, तुझो घराणो सोन सरासर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। डाढ़ियां तो जाओ दिल जे मोहब्बत से तो जाओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सोहने हसन ता सदके वञावा, सोहने हुसैन ता घोर थे आवा,
सोहणे हसन ता सदके वञामा सोहणे हुसैन ता घोर थियामा जिन जो नानो पाक पैगंबर जिन जो नानो पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरे मौलाना फजलुर रहमान साहब चयो हो ते इमरान यहूदिन जो एजेंट आ ते चंगा भला चवन पिया मौलाना ई की थो चे बिना सबूत जे एकड़े सहाफी एकड़े इंटरव्यू में हजरत मौलाना फजलुर रहमान साहब का सवाल भी क्यों सही तमा सीनियर मानू आयो तमा या गाल की था क्यों तहां वट केड़ो सबूत आ मौलाना फरमायो मुजी छई हिस्से चेची ते यहूदिन जो एजेंट बस मां तजर्बे जे बुनियादन ते हिन जी बूठाड़ी पढ़ा थो इन जो हरकतों दिसां थो तमाके पक पेजी वई आ त यहूदिन जो एजेंट आ लेकिन अज दुनिया मौलाना जे उन गाल के तस्लीम करे थी त वाकई यहूदिन जो एजेंट है हुजूर सही सच फरमायो इत्तक़ी बसीरतल मोमिन फइन्नहु यंसुरु बिनूरिल्लाह मदीना जमीर फरमायो मोमिन जे बसीरत खान ड्रिजदा कयो छो तो मोमिन अल्लाह जे नूर सां ॾिसंदो दाड़ियां चो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां खैरपुर वारो हाथी जा दंद खाइण जा ॿिया ॾेखारण जा ॿिया असुल मसलो इहो न आहे जेके रोज़ तकरीरूं था कनि पहिरियों दफ़ो पाकिस्तान जे तारीख़ में चीन सां ॻाल्हियूं थियूं चीन असांजो पाड़ेसरी मुल्क पहिरियों दफ़ो पाकिस्तान जे तारीख़ में चीन सां ॻाल्हियूं थियूं अरबन खरबन जा मुआहिदा तय थियणा हा मुल्की तरक्की जे लाइ ख़ास तौर ते बिजली जे लोड शेडिंग जे ख़ात्मे जे लाइ पावर प्रोडक्शन जे लाइ पाकिस्तान जे तारीख़ में पहिरियों दफ़ो मुल्क के मुख्तलिफ हिस्सन में फैक्ट्री ने कारखानन हणण जी गाल थी चीन जो सदर अचे पियो मुआहिदन ते सही थियणी हो या गाल अमेरिका वारन के पसंद ना आई अमेरिका वारन जो ख्यालात पाकिस्तानी असा जा पैर चटींदा रहन असा जे कर्ज जे टुकड़न ते पलभा रहन ए मुल्क तरक्की न करे हुनन बिठो त जे कदे चीन असा हिनन जा मुआहिदा थिया त पाकिस्तान एशियन टाइगर थी विंदो इन जे करे पंजन बिन्ही चमचन के उथारियो त तहां सियासी बहरान पैदा कयो जे चीन जे सदर जो दौरो मुलतवी थी वने ऐ ये मुआहिदा न थी सकन चीनी सदर ना आयो इंडिया जे दौरे ते वियो उते अरबन खरबन जा मुआहिदा थियन पिया इन ते मां इन्हन बिनी हमराहन के मुबारक दियां थो त शायद पाकिस्तान में बियो को शख्स तहां वांगुर इए यहूदिन जी एजेंटी न करे सके हां जी इन्हन कई अल्लाहु अकबर बियो मसलो परवेज मुशर्रफ जो या गाल तहां जे ज़हन में हुजन खपे कुछ बैनुल अक़वामी ताकतों कुछ मुल्की कुव्वतों न थियूं चाहे त परवेज मुशर्रफ के त्यास ते टंग जे उन्हन जो ज़ोर त परवेज मुशर्रफ के आजाद क्यों वने पर कौम थी चवे त परवेज मुशर्रफ कौमी मुजरिम है कौमी गद्दार यो लाल मस्जिद के बेगुनाह न्याणिन जो कातिल इन तमाम वडियूं वडियूं सियासियूं कयूं हैं इन जे करे परवेज मुशर्रफ के त्यास ते टंगण घुरजे तव्हां जो छा ख्याल आहे परवेज मुशर्रफ के आजाद कजे या त्यास ते टंग जे जेके चवन था ते न जालिम के जाब रखे दीन जे दुश्मन के जन टक्कन ते आफिया सिद्दीकी के फिक्रो करे अमेरिका जे हवाले कयो इन जालिम के जेके चवन था भाई जे फंदे ते अटकाए दे बचा वही हाथ बुलंद करे नारे तकबीर परवेज कुत्ते ते जेकरे हाने हुकूमत परवेज मुशर्रफ के आजाद करे न ये बई भटारा पंजे भटारन सुबह पाण घर हलिया असल मसला ये मानुन जे अखिन में धूड़ था विझन 10-15,000 मायू मर्द वठी नाच था कन चवंदा हुकूमत असांगे जो पाण बि हमरा नचे थो
शर्म जी गाल हा वरी उते जो उते चेतो मां हजरत अबू बकर जो निजाम नाफिज कंदुस, हजरत उमर जो, हजरत उस्मान जो, हजरत अली जो निजाम नाफिज कंदुस। इमरान तकरीर में चए थो मां हजरत खुलफाए राशिदीन वारो निजाम नाफिज कंदुस। वरी छोरियूं नचन थियूं चवे थो या शरीयत या शरीयत या शरीयत या शरीयत ना है यो मगरिबी कल्चर है। इमरान असा के मजबूर न कर न तसा है सब रुकावटों क्रॉस करे जेकरे इस्लामाबाद पहुंचा से तो के छक्सी जी ठेका बियानी आसान शाह। नारे तकबीर। मां मुतालबो क्या थो तेनहन बिनी गद्दारन के खिलाफ कार्रवाई थियण खपे न त मजबूर थी करे असा हिनन जलालम के अर्ज कंदा से तहां मैदान ते निकलण जो वक्त अची वियो है। नाचंदाने ते जेकरे हुकूमत हिन खे ॾिजे त इमरान खां वधीक सोने नमूने खदड़ा नचंदा आहिनि। वो तो हिकड़ो वारो उन्हनि खे बि ॾिजे 10-20 माण्हू हे वठी आयो हुकूमत इन खे मिले, सुभाणे को ॿियो वरी 50-60 माण्हू वठी अचे त वरी हुकूमत उन खे ॾियो, वरी को ॿियो 1-1.5 लाख माण्हू वठी अचे त हुकूमत उन खे ॾियो। त पोइ मूंखे ॿुधायो परे न वञो, परे न वञो, सखर जी इस्लाम जिंदाबाद कॉन्फ्रेंस में घणा माण्हू आ? लखन में आया हज़ारन में? सीधी कराची वारी इस्लाम जिंदाबाद कॉन्फ्रेंस में घणा माण्हू आ? एडा बड़ा इज्तिमा कोई न करे सकियो न कराची में न सखर में। ओ जेकने ये अबाबील निकरंदा त छा पो इहे इन्हन अबाबीलन जो रस्तो रोके सघन था? गलायो जेकने क़यादत हुकुम करे त इस्लामाबाद हलणो आ ऐं डांग मार्च करणी आहे कहड़ा चवन था त सा पंजा कफन सिरन साबुथी निकरंदा से शरीयत के निफाज चला निकरंदा से इस्लाम के बाला दस्ती चला निकरंदा से मगरिबी तहजीब के खात्मे चला निकरंदा से यहूद के एजेंट के सबक सिखाने चला। लब्बैक लब्बैक सबीलोना सबीलोना तरीकोना तरीकोना लब्बैक लब्बैक। वो इन रास्ते में यो इश्क़ मोहम्मद जो रास्ता आहे को सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवण वारो। इन रास्ते में जेकॾहिं जान कुर्बान थी वञे आहे को जेको चवे त जान कुर्बान कंदासीं बुलंद आवाज़ सां हुजूर जे कदमनि ते जेकॾहिं जान कुर्बान करणी पए। खुदा जो कसम माखे जंग उहद जो मंजर याद थो अचे जेकॾहिं सुभान अल्लाह दिल सां चवंदे त मां ॻाल्हाईंदुमि दिल सां। मदीने जे साईं जी ॻाल्हि निकती आहे, मदीने जे साईं जे गुलामन जी ॻाल्हि निकती। कुल ज़माने पर मुसल्लम है रिसालत आपकी, काज़िबान खामोश न रहे जंजो इश्क मदीने जमिया सा। कुल ज़माने पर मुसल्लम है रिसालत आपकी, जर्रा जर्रा इस जहां का है रियासत आपकी। दिल जो मोहब्बत से चाहिए सुभान अल्लाह। कुल ज़माने पर मुसल्लम है रिसालत आपकी, जर्रा जर्रा इस जहां का है रियासत आपकी। मर्तबे क्या क्या दिए रब ने तुझे मेराज में, मर्तबे क्या क्या दिए रब ने तुझे मेराज में। अंबिया सब मुक्तदी हैं और इमामत आपकी, अंबिया सब मुक्तदी हैं और इमामत आपकी। जर्रा जर्रा इस जहां का है रियासत आपकी, कुल ज़माने पर मुसल्लम है रिसालत आपकी। जिस तरह तुमको बुलाया रब ने मेराज पर, जिस तरह ओ छोकरा सिट डाउन, जिस तरह तुमको बुलाया रब ने मेराज पर। केड़ा हिन मदीने जे साईं दा दीवाना मस्ताना परवाना ॾाढा
जिस तरह तुमको बुलाया रब ने मेराज पर, ऐसी किस्मत किसकी होगी जैसी किस्मत आपकी, ऐसी किस्मत किसकी होगी जैसी किस्मत आपकी। कुल ज़माने पर मुसल्लम है रिसालत आपकी, जर्रा जर्रा इस जहां का है रियासत आपकी। रोज़े महशर मेरे आका, तवज्जो, रोज़े महशर मेरे आका इस गदा पर हो नजर, और रोज़े महशर मेरे आका इस गदा पर हो नजर। और रोज़े महशर मेरे आका इस गदा पर हो नजर। हौज़े कौसर आपका है और जन्नत आपकी, हौज़े कौसर आपका है और जन्नत आपकी। जर्रा जर्रा इस जहां का है रियासत आपकी। आहे को मदीने जमीर जो लो करजे को चवे तमा पाक मोहम्मद जे इज्जत नामूस चलाए, शरीयत जे बालादस्ती चलाए, कायदे दौलत इस्लामिया हज़रत मौलाना फजलुर रहमान जे हुकूमत निकले जला नजारा। नारे तकबीर। असा हुजूर जा गुलाम हूं, चो चो असा हुजूर जा आवाज अचन खपे, असा हुजूर जा। अल्लाह अकबर। मां सदके वञा मदीने जे साईं, मां सदके वञा मदीने जे साईं। वो अर्श के चिराग हैं, वो अर्श के चिराग हैं, मैं उनके कदमों की धूल हूँ। वो अर्श के चिराग हैं, मैं उनके कदमों की धूल हूँ। ए जिंदगी गवाह रह, ए जिंदगी गवाह रह, मैं गुलाम रसूल हूँ। नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमान है, नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमान है। सरे मक़तल भी उनका जिक्र करना ऐन ईमान है। डराता है मुझे दारो रस्म से क्या, अरे नादा नबी के इश्क में सूली पे चढ़ना ऐन ईमान है। बाकी जंगे उहद जो मंजर याद तो अचे, जने इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया शाफी रोज़े जज़ा फरमायो, मन याखुज़ु सैफी बिहक़्क़िही। ए मुझे गुफ्तगू जो आखिरी हिस्सा, मैं चंद मिनटन में गुफ्तगू खत्म हो गया। पछाड़ी में तमांजी बेवफाई चंगी नथी लगे, जेके मोहब्बत से बैठा है मोहब्बत से सुभान अल्लाह चवन। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। ना 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 आवाज अचन खपे। एडो बड़ो इज्तिमा एडी मोहब्बत से आवाज बुधन को चाहिए। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। जब जुल्फ का जिक्र है कुरान में, रुखसार का आलम क्या होगा। जिस वक्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी, उस वक्त हलीमा दाई के घर बार का आलम क्या होगा। मेराज की शब जब अल्लाह ने, मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया, सोचो तो सही उन दोनों में गुफ्तार का आलम क्या होगा। जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर, उमर, उस्मान, अली, मरी में अबू बकर, उमर, उस्मान, अली। जिस वक्त था उनकी खिदमत में अबू बकर, उमर, उस्मान, अली, उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। अबू बकर इधर, उस्मान उधर, एक सिमत अली, एक सिमत उमर। अबू बकर इधर, उस्मान उधर, एक सिमत अली, एक सिमत उमर। इन जगमग जगमग तारों में महताब का आलम क्या होगा। अल्लाह जो बानो चे तो जॾहिं मदीने जो साईं पंहिंजन यारनि जे विच में सहाबिन जे सथ में अची वेंदो हो, वो मंज़र ईअं लॻंदो हो ॼण चमकंदड़ सितारनि जे विच में चोॾीं जो चंड उभरी आयो हुजे। अबू बकर इधर, उस्मान उधर, एक सिमत अली, एक सिमत उमर।
इन जगमग जगमग तारों में महताब का आलम क्या होगा। खाई है कसम खुद कुरान ने, असहाब के दौड़ते घोड़ों की। आवाज बुधर तो जया मुजाहिदन जो, जयालन जो, परवानन जो, दीवानन जो। अल्लाह पाक कुरान पाक में पंहिंजे महबूब मदीने जे मीर जे सहाबिन सगोरन जे घोड़न जे टापन जा भी कसम थिया आहिनि। कुरान जो आवाज तो अचे वल आदिजात ज़बहा फल मूरिजात कदहा फल मुगीरात सुबहा फअसरन बिही नक़अन फवसतन बिही जमआ। खाई है कसम खुद कुरान ने, असहाब के दौड़ते घोड़ों की। असहाब का जब ये आलम हो, सरकार का आलम क्या होगा। जिस वक्त वो जलवा कर होंगे, उस वक्त का आलम क्या होगा। सुभान अल्लाह। जिस वक्त वो जलवा कर होंगे, उस वक्त का आलम क्या होगा। हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा। सहाबी असा जो ईमान है, हुजूर जा सहाबी असा जो ईमान है। हके के गलत फहमियात दूर थियण खपे। हुजूर पाक जे सहाबिन जे कदमन जी मिट्टी असा जे अखिन जो सुरमो आहे को सुभान अल्लाह चवण वारा। वो चांद जो रोशन हुआ बतहा की उफक पर, वो चांद जो रोशन हुआ बतहा की उफक पर, उस चांद के ताबिंद सितारे हैं सहाबा। हम फख्र से कहते हैं हमारे हैं सहाबा। मरी भाई आवाज अचन खपे। वो चांद जो रोशन हुआ बतहा की उफक पर, उस चांद के ताबिंद सितारे हैं सहाबा। हम फख्र से कहते हैं हमारे हैं सहाबा। वल्लाह हमें जान से प्यारे हैं सहाबा। अच मुझे कायद जो साथ दे हिक दफो कायद मिल्लत इस्लामी जा हजरत मौलाना फजलुर रहमान के इन मुल्क जो वजीर आजम करे देखार पो माखे देखार जाए क्या कुत्ता जको पाक मोहम्मद के सहाबिन पे भौंके। अल्लाहु अकबर की सदा मुजारे तकबीर। कायद जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान। सहाबा तो सहाबा थे। आवाज कौन है। मुझे टेबल ताई तराड़ी पहुंचन तवाजो। सहाबा तो सहाबा थे कि हर शब जिनकी ईद होती थी, खुदा का फजल शामिल था, नबी की दीद होती थी। वो क्या चीज थी कि न रोमा से न ईरान से दबे चंद बेहतर बिचत ऊंटों के चलाने वाले, जिनको काफूर पे होता था निमक का धोखा, बन गए दुनिया को अक्सीर बनाने वाले। देखने को निकल आई खुदाई सारी, घर से निकले जो मोहम्मद की गुलामी वाले। सुभान अल्लाह। दिल से मोहब्बत सा चाहिए सुभान। जंगे उहुद में मदीने जे साईं फरमायो मैया खुज़ु सैफी बिहक़्क़िही। मदीने जे साईं फरमायो केरा वो जवान जको मां मोहम्मद करीम खां मुंहिंजी तलवार वठे, परवाह तो करे त मां मोहम्मद करीम जे तलवार जो हक अदा कंदो। सुभान अल्लाह में सुस्ती छोड़ा। खैरपुर जा गैरतमंद मुसलमानों पछाड़ी में तवाजी बेवफाई नथी ठहे। डाडा चाहिए सुभान अल्लाह। मदीने जे मीर जंगे उहुद में फरमायो हो मैया खुज़ु सैफी बिहक़्क़िही। वो कहिड़ो जवाना जेको मां खां मुंहिंजी तलवार वठे, पर मां सां वाइदो करे त मां मोहम्मद करीम जे तलवार जो हक अदा कंदो। हिकिड़ो सहाबी उथी बीठो, अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं तव्हांजे तलवार जो हक छा है। सुभान अल्लाह चओ त मैं ॻाल्हायां अगलो जुमलो। साईं अव्हांजे तलवार जो हक छा है।
मदीने जे मीर फरमायो जेस ताईं टुकड़ा टुकड़ा न थी वने या डिंगी फिडी न थी वने तेसी ताईं मां मोहम्मद जी तलवार खे न उछलीने। उन सहाबी जो क़िबला मां ते मेहरबानी क्यों मां वाइदो थो कया साईं मां तहां जे मुक़द्दस तलवार जो हक अदा कंदुस। उन सहाबी मदीने जे साईं खां तलवार वरती साईं जन जी मुक़द्दस तलवार खे चुमे तलवार फिजा में लहराए खीसे मां गाढ़ो रुमाल कढियई निरण सां गाढ़ो रुमाल बधई। इन सहाबी जो नालो आ हजरत अबू दुजाना। इन सहाबी जो नालो आ हजरत अबू दुजाना। वडो मुजाहिद वडो दिलेर वडो जरी सहाबी हो जडे भी दुश्मन सां विढ़ंदो हो गाढ़ी पट्टी निरण सां बधंदो हो ऐं पोइ दुश्मन खे ललकारींदो हो। या निशानी ही त आई एम रेडी मां तैयार हां कह माउ जे पुट खे मैदान में लहणो आ त लहे। साईं जन जी मुक़द्दस तलवार वठी खीसे मां गाढ़ो रुमाल कढी निरण सां बधी करे अल्लाह अकबर जो सदाऊं बुलंद करे मैदान में घुमंदो थो वते। हे मर तक जा ये तो घुमे वडी लय सां वडी मस्ती साहबन सगुरन जो मंजर ॾिठो त हैरान थिया। साईं जन के जो साईं ता तलवार वरती अबू दुजाना साईं ॾिसो घुमे कीअं थो साईं साईं ॾिसो साईं जन जो ॾिठो उनखे कीअं थो घुमे साईं जन मुरकिया ऐं खैपुर वारो मां बार-बार अर्ज़ कयो थम जॾहिं मदीने जो मीर मुरकंदो हो त मुंहिंजो अल्लाह जन्नत जा सभ फाटक छॾींदो हो। ॾाढा चाहिए सुभान अल्लाह। साईं जन मुरकिया हेरे मारे तक जा साईं जन फरमायो सहाबिन सगोरन खे त वॾाई सां घुमण लय सां घुमण तकब्बुर सां घुमण गुरूर सां घुमण अल्लाह के नाहे वणंदो। तवज्जो तवज्जो हुजूर फरमायो वॾाई सां घुमण तकब्बुर सां घुमण गुरूर सां घुमण अल्लाह के नाहे वणंदो। ये फरमाए मदीने जे साईं फरमायो सहाबिन सगोरन के पर बुधो अज जिहाद जे हिन मैदान में मुझे इन गुलाम जो इहो घुमण अल्लाह के ॾाढो ॾाढो चाहिए सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां अल्लाहु अकबर कबीरा। वाह जो विढ़ियो वाह जो विढ़ियो वाह जो विढ़ियो वाह जो विढ़ियो विढ़ंदे विढ़ंदे जान कुर्बान करे वियो दुश्मनन जंग उहद में मदीने जे साईं जे पाक ज़ात के टारगेट कयो तीरन जो मींह वसायो अंसारी सहाबी भजदा आया मदीने पाक जा हिक बीठो सीनो परूण थी वियो शहीद थी वियो ॿियो टियों चौथों पंजों छहों सतों सत सहाबी यके बाद दी करे आया पाक पैगंबर जे सामूं ढाल बणजी बीठा पंहिंजी जान कुर्बान क्यों अञा दुश्मन चुप न पियो कर। साईं जन फरमायो आहे को अहिड़ो जवान जेको पाण खे विकिणे आखिरी लफ्ज़न मुझे मां खत्म थो कयां। साईं जन फरमायो ए ॻाल्हि इन जे कर तां खे थोड़ो गरमाइण थो चाहियां भाड़ियन भुतन बेगैरतन के थोड़ो शर्माइण थो चाहियां। अल्लाहु अकबर। साईं जन फरमायो को आहे अहिड़ो जवान जेको पाण खे विकिणे मां मोहम्मद करीम उनखे ख़रीद करण जे लाइ तैयार हां। सुभान अल्लाह में सुस्ती एक सहाबी सगरो थी बीठो साईं मां पाण खे विकणा थो हुजूर फरमायो मां मोहम्मद करीम तोखे ख़रीद करे छॾियो। साईं जन जे सामूं बीठो और दुश्मन जा तीर लगन था तीर खाई खाई शदीद जख्मी थी पियो हुनन जा तीर खत्म था दुश्मन पुठते भगो हे सहाबी हे ठिकरी पियो। साईं जन जी नजर पंहिंजे गुलाम जे चेहरे में आ हुन जो अखियूं बंद हैं। साईं जन समझो मुंहिंजो संगती मुंहिंजो सहाबी मुंहिंजो गुलाम हाणे जिंदगी जे आखिरी मरहलन में आ अल्लाह जे तरफ वञण वारो आ। मुंहिंजे साईं पंहिंजे सहाबी खे फरमायो
अल्लाह जाबाना का वसीयत करनी थी तो वसीयत कर, आखिरी वसीयत कर। जने हुन साईं जन लफ्ज़ बुधाओ अखियूं खोलियाई पाक मुहम्मद अमीर जे मुकद्दस चेहरे जो दीदार कई। हिम्मत करे पंहिंजो कंधो पाक मुहम्मद करीम जे कदमन मुबारकन ते रखई। अञा पंहिंजो कंधो पाक मुहम्मद करीम जे कदमन मुबारकन ते रखई। दम परवाज़ थी वियुस। इन सहाबी जो नालो हजरत ज़ियाद बिन सकना। जण वींदे वींदे ज़बाने हाल सां हिय चई दियो निकल जाए दम तेरे कदमों के नीचे। सुभान अल्लाह। दिल जे मोहब्बत सां निकल जाए दम तेरे कदमों के नीचे। यही दिल की हसरत यही आरज़ू थी। ओ मुझा आका मुझे दिल जी तमन्ना याही त मुझो साह तहांजे कदमन में निकरी वने। रब मुझो सब मुरादूं पूरी करे छड़ियो। हाणे मुझे दिल में का बि हसरत बाकी ना है। इनन जे धरणे में महीनो थी वियो आहे। हिकु बि नारो अमेरिका जे खिलाफ नाहे लॻो। हिकु बि नारो इनन जे धरणे में हिकु बि नारो इसराइल जे खिलाफ नाहे लॻो। छो त पुट ई उन्हनि जा आहिनि तो उन्हनि जे खिलाफ नारो कीअं हणंदा। तव्हां त मुजाहिदी जो मुज़ाहिरो करे दिल जे मोहब्बत सां चो अमेरिका ते लानत। अमेरिका ते, अमेरिका कुत्ते ते, अमेरिका बड़े ते, इमरान कुत्ते ते, इमरान सुअर ते। असां मौलाना जन के अर्ज कयो आहे साईं असां के हिकु दफ़ो मोकल दियो। चलो असां ॿियनि माण्हुनि खे तकलीफ़ न ॾींदासीं। पाकिस्तान जे सभिनी हिस्सनि में सभिनी सूबनि में रुगो असांजे मदरसनि जा मौलवी तालिब असां सर्वे कई आहे। नंढा वॾा मदरसा जेके विफाक में आहिनि जेके विफाक में न आहिनि समूरनि जी असां सर्वे कई आहे त पाकिस्तान जे 4 सूबनि में असांजे दोस्तन जा जेके मदरसा आहिनि उन्हनि में पढ़ण वारा तालिब 25 लखन खां मथे। ऐं छा था सम्झो जॾहिं इहे पटका ॿधी निकिता त पोइ इंशाअल्लाह हुननि जूं क्लाशनूं बि उहो कम नथियूं करे सघनि जेके हिननि जा डंडा कम कंदा। अगर कंहिंखे शक आहे त पोइ ठेड़ीअ जी तारीख़ खे यादि कनि त खजी जे फड़नि कहिड़ो कम कयो हो। तैयार हो इंशाअल्लाह। मां जेको चयो अल्लाह कबूल करे। वा आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा